बरवासा शेयर कई पिया लाड़काने में धरती टीवी ते सिंध जे नाले पारे रागी गुलाम शबीर समूह जी ख़बर नशर थियण खां पोइ मालिकी थी वई आहे। फनकारा फ़ाइज़ा अली जे बुर्स एफपीआर जे कमिश्नर अब्दुल हमीद अबड़ो घर ठाराए ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। अब्दुल हमीद अबड़ो फनकार नजफ अली जे मार्फत नाले वारे रागी ममताज लाशारी सां राब्तो कयो। गुलाम शबीर समूह सिंध जो नाले वारो रागी आहे। संदसि तमामु घणियूं ख़िदमतूं आहिनि। अब्दुल हमीद अबड़ो जो इहो चवणु आहे। नाले वारे रागी गुलाम शबीर समूह धरती टीवी जी इंतज़ामिया अब्दुल हमीद अबड़ो ऐं ममताज लाशारी जा थोरा मञा आहिनि। अहम ख़बर आहे हिकिड़ो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। लाड़काने में धरती टीवी ते सिंध जे नाले वारे रागी गुलाम शबीर समूह जी ख़बर नशर थियण खां पोइ मालिकी थी वई आहे। फनकारा फ़ाइज़ा अली जे मुड़ुस एफबीआर जे कमिश्नर अब्दुल हमीद अबड़ो घर ठाराए ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। अब्दुल हमीद अबड़ो फनकार नजफ अली जी मार्फत नाले वारे रागी ममताज लाशारी सां राब्तो कयो आहे। गुलाम शबीर समूह सिंध जो नाले वारो रागी आहे। संदसि तमामु घणियूं ख़िदमतूं आहिनि। अब्दुल हमीद अबड़ो जो इहो चवणु आहे। नाले वारे रागी गुलाम शबीर समूह धरती टीवी इंतज़ामिया अब्दुल हमीद अबड़ो ऐं ममताज लाशारी जा थोरा मञा आहिनि। ख़बर वासा शेयर कई पिया फनकारा फ़ाइज़ा अली जे मुड़ुस एफपीआर जे कमिश्नर अब्दुल हमीद अबड़ो घर ठाराए ॾियण जो ऐलान कयो आहे। अब्दुल हमीद अबड़ो फनकार नजफ अली जी मार्फत नाले वारे रागी ममताज लाशारी सां राब्तो कयो। गुलाम शबीर समूह सिंध जो नाले वारो रागी आहे। संदसि तमामु घणियूं ख़िदमतूं आहिनि। अब्दुल हमीद अबड़ो जो चवणु आहे। हिकु बार ॿीहर नाज़रीन इहा अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदा हलूं। लाड़काने खां लाड़काने में धरती टीवी सिंध जे नाले वारे रागी गुलाम शबीर समूह जी ख़बर नशर थियण खां पोइ मालिकी थी वई आहे। फनकारा फ़ाइज़ा अली जे मुड़ुस एफपीआर जे कमिश्नर अब्दुल हमीद अबड़ो घर ठाराए ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। अब्दुल हमीद अबड़ो फनकार नजफ अली जी मार्फत नाले वारे रागी ममताज लाशारी सां राब्तो कयो आहे। गुलाम शबीर समूह सिंध जो नाले वारो रागी आहे। संदसि तमामु घणियूं ख़िदमतूं आहिनि। नाले वारे रागी गुलाम शबीर समूह धरती टीवी इंतज़ामिया अब्दुल हमीद अबड़ो ऐं ममताज लाशारी जा थोरा मञा आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर मुनवर रेंद असां सां लाइन ते मौजूद आहे। जी मुनवर, आगाह कजो, छा तफ़सील आहे? जी, कुछ ॾींहं अॻु लाड़काने में सिंध जे नाले वारे फनकार गुलाम शबीर समूह जो घर ड्रही पट थी वियो। जंहिंखां पोइ अहिड़ी स्टोरी धरती टीवी पारां नशर कई वई हुई। जंहिंखां पोइ कमिश्नर एफबीआर अब्दुल हमीद अबड़ो जेको सिंध जी नाले वारी फनकारा फ़ाइज़ा अली जो मुड़ुस बि आहे, जंहिं फनकार नजफ अली सां जी मार्फत नाले वारे रागी ममताज लाशारी सां राब्तो कयो आहे ऐं हुन इहो ऐलान कयो आहे। ममताज लाशारी खे हुन यकीन ॾियारियो आहे त गुलाम शबीर समूह सिंध जो असासो आहे ऐं हुन फन जी दुनिया खे तमामु घणो गच अरसो पंहिंजी ज़िंदगी जो ॾिनो आहे। हुन जूं तमामु घणियूं ख़िदमतूं आहिनि, जंहिंजे करे हू हाणे कंहिंखे बि घर ठाराइण जे लाइ न चए। ऐं हुनजे घर जो समूरो जेको ख़र्चु ईंदो उहो अब्दुल हमीद अबड़ो कंदो। ऐं हुन धरती टीवी ते जेकी ख़बर नशर थी उन खां पोइ इन मामले ते संजीदा थी करे हुन राब्तो कयो ऐं ममताज लाशारी असांखे ॿुधायो त अब्दुल हमीद अबड़ो साहिबु जेको आहे गुलाम शबीर समूह जो जेको घर जो ख़र्चु आहे समूरो उहो बर्दाश्त कंदो। ऐं उन्हनि गुलाम शबीर समूह सां राब्तो बि कयो आहे ऐं हुन यकीन ॾियारियो आहे त उनजो जेको घर आहे जेको ड्रही पट थी वियो बरसातनि सबबु, उहो हुनखे ठाराए ॾींदो। जेको बि ख़र्चु थींदो त उहो कंदो। ऐं उन खां पोइ रागी गुलाम शबीर जेको समूह आहे उन धरती टीवी इंतज़ामिया अब्दुल हमीद अबड़ो ऐं सिंध जे नाले वारे रागी ममताज लाशारी जो थोरो मञियो आहे। ऐं उन्हनि चयो आहे त उन्हनि जी महिनतुनि ऐं उन्हनि जी काविशुनि सां मुंहिंजो जेको अजो आहे जेको घर आहे उहो ठहे पियो ऐं मुंहिंजा बचड़ा हुन घर में वेंदा ऐं हुन दुआऊं पिणु ॾिनियूं आहिनि। जी मुनवर, वॾी महिरबानी आगाह करने।